इन तारीख़ साज़ ॾींहं ते आऊं तव्हां सभिनी खे ऐं कशमोर खां कराची ताईं ऐं कारूंझर खां वाही पांदी ताईं जेके किरोड़े सिंधी आहिनि उन्हनि खे मुबारकबाद थो ॾियां। सिंध जे मीडिया चैनल्स खे मुबारकबाद थो ॾियां। सिंध जी इलेक्ट्रॉनिक ऐं प्रिंट मीडिया खे मुबारकबाद थो ॾियां। अॼु तव्हीं इहो यादि रखो, के ॻाल्हियूं सम्झण जूं आहिनि। अॼु तव्हीं सम्झो त ही सरज़मीन इएं पेर खोड़े छो बीठी आहे। हीअ सरज़मीन हेॾनि चैलेंजिस, हेॾनि मुश्किलातुनि, हेॾनि तकलीफ़ुनि जे बावजूद ॼमी छो बीठी आहे? छाकाणि त इन सरज़मीन जे पाड़ुनि में, इन सरज़मीन जे रेज में हज़ारे लखे शहीदनि जो रत शामिल आहे। रूपले कोली, दरिया खान ऐं दोदे ऐं होशू ऐं हेमू ऐं डायर खां वठी रसूल बख्श पलीजे ऐं जीएम सैयद, सूरह बादशाह ऐं हैदर बख्श जतोई, जुल्फकार अली भुट्टो ऐं बेनज़ीर भुट्टो, बशीर खान कुरैशी ऐं गजाला बतूल ऐं आशिक जुड़ेजे ऐं नवाज कंडराणी ऐं शहीद फाज़िल राऊ ऐं मुर्तज़ा भुट्टो ऐं ख़ालिद महमूद सोमरो, इन्हनि सभिनी जे रत जिदोजहदुनि कुर्बानियुनि जे करे तव्हीं घाट ऊंचो करे अॼु पंहिंजे तख़्त गाह में बीठा आहियो। सिंधियो, ही कराची तव्हांजो तख़्त गाह आहे, तव्हांजो कैपिटल आहे। पर यादि रखबो त रुगो झंडनि सां न, रुगो नारनि सां न, रुगो तकरीरुनि सां न, जेकॾहिं झंडनि नारनि तकरीरुनि सां मसइला हल थियनि हा त दुनिया जूं सभु क़ौमूं ख़ुदि मुख़्तियार हुजनि हा। हिन दुनिया जी नई जिदोजहद में तव्हांजे सिफ़ुनि मां नवां मिर्ज़ा कलीच बेग खपनि, नवां डॉक्टर नबी बख्श बलोच खपनि, नवां शमसुल उलमा अल्लामा दाऊद पोटा खपनि। तव्हांजे सिफ़ुनि मां साइंटिस्ट खपनि, आलिम खपनि, अदीब खपनि, एंथ्रोपोलॉजी जा ऐं जेनेटिक इंजीनियरिंग जा माहिर खपनि, फिजिक्स ऐं केमिस्ट्री जा माहिर खपनि, मैथमेटिशियन खपनि। उहे माण्हू खपनि जेके ईंदड़ दौर में जॾहिं ही नस्ल पंहिंजे हिन सिंध जे वरसे खे ईंदड़ नस्ल खे ॾींदो तॾहिं तव्हीं इल्मु ॾेई सघंदव, तव्हीं अकुल ॾेई सघंदव। ऐं आख़िर में तव्हांखे गुज़ारिश थो कयां त हिन नई सदीअ जे तक़ाज़ाउनि खे पार पूरो करे न सघंदासीं जेसि ताईं तव्हां मां हर सिंधी पंहिंजे आमदनीअ जो 30% पंहिंजे ॿारनि जी तालीम ते ख़र्च नथो करे, जेसीं तव्हां जूं 50% औरतूं इल्मु हासिल नथियूं कनि, जेसीं अक़लियतुनि खे बराबरीअ जा हक़ नथा मिलनि, जेकी इंतहा पसंदीअ जा आॾो बंदि नथो ॿधो वञे, जेसीं इलीगल इमिग्रेंट्स खे रोकण जे लाइ मनसूबा बंदी नथी थिए, तेसीं असीं हर वक़्तु ख़तरे में आहियूं। ऐं तव्हां खां इन हौसले सां इजाज़त वठंदुसि, तव्हां सभिनी जे वातां आउं इहो ॿुधणु चाहियां थो त हीअ जेका सिंध आहे, जेका तव्हांजी ऐं असांजी सरज़मीन आहे, असांजी माउ आहे, असांजी जीजल आहे, असांजी हंज आहे, असांजे अमड़ जी लोली आहे, ही माउ जो हथ आहे, ही दस्त शफ़क़त आहे। उन माउ जे नारे खे गूंजायो, नारे 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 सिंध। मज़ो आयो? अदो चए थो भिटाई जो बैत, आख़िर में संदसि फरमाइश ते चैलेंजिस कारो भिटाई जो बैत त उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियणम ॾेर, चौथों वेरी वाव थियो जंहिं लटिया पुनुअ पेर, पंजो वेरी सिज थियो जे उलही की अवेर, छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर, सतों वेरी चंड थियो जो खिड़ियो न वॾीअ वेर, तब वाहेरे जी वेर ऐं छुलूं कया छपरे। छुलूं करणियूं आहिनि, चैलेंजिस क़बूल करणा आहिनि, मुक़ाबिलो करणो आहे, सिंध ते पेर खोड़े बीहणो आहे, हिन वतन जे इंच इंच जी हिफ़ाज़त करणी आहे।
मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।